गोसपुर ऐं बरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बदअमनी बदताखोरी ऐं अगवाजी वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ JUI हिंदू पंचायत जे सदर शहर में मुकम्मल शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद रखियो वियो आहे। शहर में JUI हिंदू पंचायत तोड़े सिविल सोसाइटी तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जी जामिया मस्जिद खां थींदी मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं चौकनि खां गश्त कंदी शहर जे मेन बस अॾे वारे इलाइक़े में अची ख़त्म थी वई। रैली जी अॻुवाणी JUI ज़िले कश्मीर जो अमीर मौलवी सैयद सुहेल शाह, चौधरी रमेश लाल, डॉक्टर सुंदर लाल, मौलवी जमालुद्दीन ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे ज़िले कश्मीर खे ॾोहारनि जे हवाले कयो आहे। पुलिस जे रेट किथे बि नज़र नथी अचे। बत्ताखोर माफ़िया ऐं अवागार टोलनि माण्हुनि जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। हाणे असां चुप न वेहंदासीं जेसिताईं अमन अमान जी सूरत हाल बहितर न थींदी। असांजो एहतिजाज ऐं धरना जारी रहंदा। अॻुवाणनि मुतालबो कयो त ज़िले कश्मीर में अगवा थियल बुगटी बिरादरी जे चइनि मुग़िन समेत सभिनी खे रिहा कराए अमन अमान बहाल करायो वञे, न त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हर वक़्तु ॻाल्हाइण लाइ ॾिसंदा रहो JDN न्यूज़ गोसपुर।